कौन 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 पिता कौन पिता 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 नालो आमा तव्हांजो नबुल खातून किथां आई आवां टंडे मस्किनो छा मसलो आहे तव्हां सां हुन मुंहिंजी धीउ मारी अथनि तव्हांजी धीअ जो नालो छा आहे रुबीना छो मारी अथनि इहो खणी वियो सदाम हा बीड़ल चांडीअ जे घर वञी रहिया आहीं बचल चांडीअ जो पुटु आहे मूंसां ज़ुल्म कयो अथनि हेॾो माण्हू वठी अची मुंहिंजे भाउ खे ॾिनी अथऊं कैसर खे तुंहिंजे भाउ जो नालो केसर आहे कैसर आहे अच्छा उन्ही जे हथ ॾिनी अथऊं कंहिं चङे मठे में ॾिना कंहिं सरदार वटि ॾिना दारोमान में ॾिना हा। अहिड़ो ज़ुल्म न थिए हा मूंसां इहा हक़ीक़त आहे वरी मुंहिंजो सहुरो आहे कुराईड़ो सफ़ मरीज़ आहे उन्ही वेचारे फिराद ते वियो आहे उहा फिराद न वती अथऊं उन्ही खे लाकब कयो अथऊं मुंहिंजे भाणेजे जो पलवान जो नालो ॾिनो अथऊं तुंहिंजे भाउ छो मारी मुंहिंजे भाउ मारी अथऊं कारो न ॾिनऊं कारी ॾिनऊं ज़ुल्म कयो अथऊं मूंसां जो ॾियनि हा त के चङे मठे में ॾियनि हा जा त मूंखे कारो कारी ॾियनि हा न मुंहिंजे भाउ जे आॾो बि पहिरीं ज़ार में हुया मूंसां अदालत चए मूंसां मदद चओ फिरादण मां आहियां मूंसां नाक थियल अथव अलाह वास्ते मूंसां कयो तव्हां मदद एसएसपी खैरपुर 4 जेको मसलो आहे जेको इशू आहे ज़ाहिर आहे कारोकारीअ जो इशू बनायो वियो आहे हुनखे खुलेआम सरेआम पूरे ॻोठ जे अॻियां क़तल कयो वियो आहे त हीअ कारी आहे ऐं कारी करे हुनखे क़तल कयो वियो आहे उन खां बाद हुनजी माउ हिते असां वटि आई आहे ऐं रोए थी फरियाद करे थी त आख़िर अहिड़ो ज़ुल्म छो ऐं छाजे करे अदालत छो मुंहिंजी धीअ खे कारो करे क़तल कयो वियो ऐं जेकॾहिं केस जेको कयो वियो आहे उहो बेगुनाहनि ते छो कयो वियो आहे हाणे नाक जेकॾहिं हिनजी धीअ कंहिं जेको आहे सो माण्हूअ सां अगरि वई हली त के चङे मथे जे हथ ते वापसि कई वञे हा न ईअं कीअं हिननि जे कातिलनि खे ॾेई छॾियूं सरकार जे हथ ॾेई छॾनि इहा त ग़लति सिस्टम आहे न बाजानो पलवान जो नाम वली मोहम्मद कुराड़ो आहे सफ़ा मरीज़ आहे उन्ही जो कोर्ट जे थ्रू छोकिरी वापसि कई वञे हा या त तव्हां परायूं न्याणियूं खणो ई न नी पराई इज़तुनि में हथ था विझनि पिया हुननि जे घरनि में घिरी तव्हां न्याणियूं अगवा करे खणी था वञो ऐं हुन खां बाद में तव्हां हुननि जी ज़िंदगी दाव ते था लॻायो हिकिड़ी माउ रोअंदी रड़ंदी थी वती पई एसएसपी खैरपुर फौरी तौर ते इंक्वायरी करे ऐं अमर जी फरियाद जो नोटिस वठे मारी कंहिं छोकिरी सलीम कैसर ऐं बीड़ू इहे केरु हुया तव्हांजा छा थियनि कैसर मुंहिंजो भाउ आहिनि चांडिया हा जात वारा बाक़ी जेको हा वरी पोइ उन खां बाद ॿियो अथसि मोगली जेको मदद थो कनि केस मुंहिंजो किनसिन थो उहो कराए जो ज़ुल्म कयो अथनि उहो थो कराए हाणे पलवान जो नाम बि नाक में इहो थो ॾे यानी जेके कातिल हुया उहे क्लियर आहिनि सॼे ॻोठ खे ख़बर आहे बाक़ी बेगुनाह छॾियूं अथनि मुंहिंजी न्याणी बि बांह झले करे इन क़तल खे गोलियूं हयूं अथसि गोलियूं हयूं अथनि इहो मोगली ऐं इहो त बीड़ल सलीम बाऊं छोकिरी मुंहिंजी जो जलियूं मारियो ज़ुल्म आहे ज़ुल्म क़यामत जा ॾींहं आहिनि ॿियो छा अल्लाह कंदा ईअं वेंदा मूंसां अदालत चए मूंसां हक़ चए मुंहिंजो सहुरो नाकी जलियल मुंहिंजा हे भाणे जो ऐं हिनजो पुटु जेको आहे सकीना जी अदालत चए मूंसां न जिन ॾोह कयो आहे जिन खून कयो आहे उन्हनि जा नाला हुजनि न न्याणी बि हिनजी ऐं सभई मिट माइट बि हिन जा बेगुनाह जेके ॾोही आहिनि उहे उन्हनि जा नाला हुजनि न एफआईआर में बेगुनाह कहिड़ा आहिनि जिन जा नाला ॾिना अथऊं पलवान चांडियो ॿियो बाजन इहे बेगुनाह आहिनि बेगुनाह वनी मोहम्मद चांडियो जेको मुंहिंजो कुराड़ो आहे सफ़ा मरीज़ आहे उहो वञी फिराद ते वियो उहो बि अंदरि करे छॾियो अथनि मुंहिंजी मदद केरु चए हाणे अलाह वास्ते तव्हां कयो मूंसां नाक थियनि थो हक़ कयो मुंहिंजो हक़ सड़ियो थो एसएसपी खैरपुर फौरी तौर ते इंक्वायरी करे अदालत सड़े हा केॾा ॾींदो